माखी ना ही कोरोना यकीन करे तू ॿिया कोई माण्हू अचे हिकिड़ो नीरनि कपिड़नि जा माण्हू थी उनखे यकीन सां कोरोना थी बंदि कयो ये किना गाना छाजा अड़े किना आहिनि चओ कहिड़ा किना आहिनि कहिड़े क़िस्म जो इहो तव्हां मैसेज था ॾियो त कोन्हे कोरोना आहे मास्क मुंहं तां लाहे छा आहे मां हुनखे ॿुधायां थो त कोरोना न आहे हरूभरू जेको आहे कंहिं चयो अथई कोरोना न आहे बाबा कोरोना आहे छोकिरी सही थी चए त मूंखां परे थी साबुण सां हथ धो कोरोना जो आहे हे 5-6 लख माण्हू बॻिया हवाई फायरिंग ते मरी विया आहिनि छा हे तू आयो आहे त को कोरोना आई आहे बाक़ी हूअं कोरोना हिनखे गाना पियो सेखारियां डांस सेखारियांसि पियो मन गाना बि हाणे इहे अची बचिया आहिनि कोरोना ते गानो आहे हाणे वायरस ते गानो आहे उहो ई बात उहो यकीन करे तुझे हूंदे न बुक भित भित दा थींदी न असांजी छोकिरी ठहंदी शलन काथे खाली घर ॾिसो बस अची था वञो कुझु नहीं करेगा कोरोना हालत ॾिस बाबा कोरोना आहे अहिड़ी ॻाल्हि न आहे तव्हां हुन खां वायरस खां बचाव रखो एहतियात रखो एहतियात लाज़मी आहे सही न ज़रूरी आहे कोरोना जेकॾहिं हुजे बि न उहा हीअ शिकिल हूंदी ठीकु आहे न बसि हाणे तूं दिलि जाए कर पोइ तूं होॾे वे मां झटि सां कचहरी कयां थो ठीकु आहे ठीकु आहे सां वाह वाह कराची अहिड़ा माण्हू हुजनि प्यारा प्यारा हे वरी अहिड़ो लालतीर बाबा हिन कार वरिती नई कार वरितई कार जे दरवाज़े जे ॿाहिरां कार जे मथां 50 जो नोट कंहिं महिल 100 जो नोट हणे पियो 500 जो 1000 जो उनखे नोट पियो हणे मां चयोमांसि सुराब हिन कार जे मथां नोट छो थो हणे चए यार मिस्त्रीअ ॾे काहे वियुमि उन चयो सोरा भाई गाड़ी तुम्हारी बहुत अच्छी है इस पे पैसे लगाओ अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम हल छा तखल्क आई हाय लाफ्टर हाउस शो जे लाइ असां सां ताउन कयो आहे कैडबरी डिलाइट चॉकलेट ठाहिण वारनि वाइटल चांहि ठाहिण वारनि 7 हिल्स अपार्टमेंट्स वारनि वकार बिल्डर्स एंड डेवलपर्स हिलाल जा डिंग डोंग बबल ठाहिण वारनि ऐं गाला बिस्किट ठाहिण वारनि असां सां ताउन कयो आहे लाफ्टर हाउस शो जे लाइ अॼु लाफ्टर हाउस शो में असां तमामु बहितरीन महिमान जी हमेशह जी ईंदा आहिनि अॼु बि तमामु बहितरीन आहिनि ज़बरदस्त सिंगर बि आहिनि सिंगर सां गॾु मॉडल बि आहे ऐं मॉडल अहिड़ी आहे जेके गामू ॾिसी करे छा चवंदो कराची हा सिंध सोननि सां भरी पई आहे हा बिल्कुलु त तव्हांजो घणो वक़्तु न वठंदे मां चाहींदुसि त उन्हनि सिंगर्स खे हिते घुरायां जिन जीअं ई आया मार्केट में छाइजी विया उन्हनि जा तमामु बहितरीन गाना जॾहिं बि गाना चवंदा आहिनि हिट थी वेंदा आहिनि सोशल मीडिया ते ईंदा आहिनि त उहे बि हिट थी वेंदा आहिनि अवां जी भरपूर ताड़ियुनि में सांवल मारवी ग्रुप सांवल ऐं मारवी असां वटि पहुची विया आहिनि पर हाणे जेके गाना चवंदा आहिनि इन्हनि जे गाननि ते वरी जेका मॉडलिंग थींदी आहे उन में जेका मॉडल ईंदी आहे फीमेल मॉडल बि ज़रूरी हूंदी आहे अॼु असां वटि बि हिकिड़ी तमामु बहितरीन फीमेल मॉडल आयल आहे जंहिं सिंधी मीडिया खां पंहिंजे कैरियर जी शुरूआति कई जंहिं बि गाने में आई उहो गानो बि हिट थी वियो ऐं पाण बि हिट थी वई अक्सर उन्हनि खे माण्हू चवंदा आहिनि त हूअ केॾी न बेचई आहे ऐं हर जाइ पहिरीं हर महफ़िल में उनजी यादि ईंदी आहे सभिनी खे त अवां जी भरपूर ताड़ियुनि में असांजी बहितरीन मॉडल तानिया फरीद अस्सलाम वालेकुम कैसी है मैं ठीक हूँ आप कैसे हैं मैं भी ठीक हूँ और आप कैसे हैं बिल्कुल ठीक ठाक और आप कैसे हैं जज साहब सबसे फ्री ना हो मेरे से ही हो अच्छा क्यों आपसे क्यों फ्री होना है मुझे क्योंकि ये एहसास है महरूमी का शिकार इंसान आप बताएं कुछ खूबी बता दें ये जिंदा लड़की देखता है पागल हो जाता है सही है खुदा फुर्सत में ठायो तानिया 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 अकेली है वो केडी न बेटी नहीं 7 मोहल्ले वाले भी हैं क्यों क्या करना है आपको मैं ऐसे चेक कर रहा था इतना ना चेक करें कोई आपको चेक करने आ जाएगा
वो केडी ने बेचई या जाए प्री हर महफिल में ऐं ॿिया केतिरा ई गाना जिन में हिननि मॉडलिंग कई ऐं असां वटि तमामु बहितरीनु सिंगर बि आयल आहिनि उस्ताद सांवल ऐं मारवी सांवल ऐं मारवी हाणे अॼुकल्ह हिननि जो नालो आहे ग्रुप जो सम्झो न बाबा सो साईं सांवल घटि थो लॻे नाग पकड़ींदा हुया सर नाग पकड़ींदा हुया अलाह यकीन कयो नालो वॾो अथई माशाअल्लाह सिंगर बि तमामु वॾो आहे हा कंहिं महिल उठ ते बीठो आहे कंहिं महिल घोड़े ते कंहिं महिल ट्रक ते इन जा गाना तव्हांजा ॾिसंदा इहो सॼो इहो तारा रही साहब ते जेको विहारींदो आहे हिननि खे उठ ते हा वाह उठ गाॾो ई खपाए छॾियो उठ गाॾो ई खपाए छॾियो उन अच्छा तानिया कहाँ है आजकल क्या हो रहा है स्क्रीन से बिल्कुल गायब हो गई एक अरसा हो गया हाँ काफ़ी टाइम हो गया मैं तो मॉडलिंग छोड़ दिया बट ये अच्छे काम होते हैं तो मैं ज़रूर करती हूँ फिर करती हैं हाँ जी अभी जैसे आपको पता है कि पिछले साल तो लॉकडाउन की वजह से कोई काम इतना ज़्यादा नहीं था अब जाके खुला है तो थोड़ा बहुत चल रहा है फैशन शो कर रही हूँ मैगजीन शूट्स वगैरह कर रही हूँ बस ये कि मॉडलिंग नहीं करी मतलब कि मीन्स के सॉन्ग वगैरह नहीं कर रही हाँ आज तो मेरे ख्याल से जो लोग देख रहे होंगे हमें यहाँ पर पुराने जो आपके गाने देखते होंगे 15-20 साल पुराने वो देख के 20 साल तो ना बोलो वही देख के ये बोलते हैं यार अजी भी हुई थी 20 साल पहले हूँ हाँ तो क्या मतलब है आपका मतलब मेंटेन किया हुआ है आपने अपने आप को ना हाँ वो तो मेंटेन करना जरूरी होता है फिर भी नहीं कर पाते क्योंकि खाते पीते ना इतना है क्या कर सकते हैं आपने बस उस्ताद सांवल मेंटेन नहीं कर रहा अपने आप नहीं कर रहा हूँ अच्छा साईं उस्ताद तकरीबन केतिरो अरसो थियो आहे तव्हांखे हिन फील्ड में तकरीबन 17-18 साल थी विया 17-18 साल राग जी दुनिया में रहे तव्हांखे थिया माशाल्लाह माशाल्लाह पोइ अव्हांजो उस्ताद केरु आहे हिन फील्ड में राग जी फील्ड उस्ताद मुंहिंजो मामो आहे मुंहिंजो उस्ताद रजब अली रज़ा जेको पंहिंजो मौसीकार जी जी तमामु ज़बरदस्त कंपोज़र हुयो ऐं उस्ताद अमीर अली ख़ान इहे उस्ताद आहिनि तव्हां मामाणी बन ऐं उस्ताद बि आहिनि माशाल्लाह माशाल्लाह ऐं मारवी तव्हांजो उस्ताद उस्ताद सांवल ई हूंदो जी जी अच्छा राग सिखो था अञा हाँ अञा त सिखूं पिया अञा सिखो पिया जी केतिरो अरसो लॻंदो सिखण में तकरीबन सिखण में 8 साल थी विया आहिनि 8 साल थी विया आहिनि अञा केतिरो वधीक अरसो लॻंदो पूरो सिखी वञो राग न उस्ताद वटि त माण्हू तव्हां हयाती पियो सिखे न सिखंदा ही रहंदो जी माशाल्लाह अच्छा तानिया हमारे साथ हैं पता चला है हमें कि आपको गुस्सा बहुत जल्दी आ जाता है कि कोई आपसे ये तो बचपन से आदत है गुस्सा बहुत जल्दी आ जाता है अभी तो फिर भी थोड़ा बहुत ये है कि कंट्रोल किया है अपने आप को सारी बातें जब मैं आई थी उस वक्त मीडिया में तो मैं बिल्कुल बच्ची थी अच्छा बच्ची एक ना समझती और एक बेवकूफ लड़की नहीं होती वो थी जाहिर बात है जब एज बढ़ती गई मैच्योर होते गए तो आपको समझ भी आ गई हमने आपका गुस्सा वीडियोस में भी देखा है बिल्कुल एक दीवा सर का गाना था बादल अड़े मुंजा नैना न था बसकन जिसमें सुमेर भुट्टो था वो भी भीग रहा था वो पानी की पाइप से उनको भिगो रहे थे वो तो शूटिंग ना पूछे कितनी मेहनत थी उसमें भीग रही थी बारिश हो नहीं रही थी लेकिन फिर भी ठंड थी वहां पर हैदराबाद में और जिस तरह पानी टैंकर से वो कर रहे थे फिर रात का सीन था तो पूरी रात में भीगती ही रही बस उसमें भी आपको गुस्से में देखा हमने कि वो आपको बोल रही है कि जाओ इनके साथ लेकिन आप बोले मैं नहीं जाऊंगी ये भी हो रहा था गुस्सा तो नजर आ रहा परफॉर्मेंस तो करना था ना परफॉर्मेंस तो जबरदस्त करती है जो काम काफी लड़कियों ने नहीं किया वो चैलेंज समझ के मैंने खुद किया बड़ा चैलेंज और बहुत अच्छा किया मैं समझती हूँ बहुत प्यार मिला मुझे ऐसा कौन सा क्या काम किया क्या भैंस गोद में ली चैलेंजिंग काम है ना सर्दी में इतनी में यार आप तो भीग के दिखाएं ठंडे पानी से आप भीगे ना फिर बताएं हमने भेण जी भर वठ जाए मामा बैठ मम्मी ते चुप कर होने गालाया रो चवे थी गुस्सा कमाता था न त अगे चक पाईंदी अच्छा हमने सुना है आपका फेवरेट एक्टर जो है वो सलमान खान है ओह माय गॉड हां बचपन से इन्या छा थियो इने तो जिक्र न थियो उस्ताद जो वो गानो खपायो हां मुंह तो गानो आए बतानो हे माना चई वयो तो उस्ताद उठ गाडो खपाए छडियो आ मूं वट गडो बीठो आ गाडो दे त हलाए हां ट्रांसलेट कर दो खबर पवे न हां बिल्कुल साईं असां वटि उस्ताद सांवल बि आयल आहे माशाल्लाह तमामु सुरीलो सिंगर आहे उस्ताद सांवल ऐं मारवी बि उन्हनि सां गॾु आहे त उस्ताद असां चाहींदासीं त तव्हांजी मौजूदगीअ जो फ़ाइदो वठंदे पहिरियां तव्हां खां को सुठो कलाम ॿुधो वाह वाह तव्हांजी भरपूर तारीफ़ सांवल ऐं मारवी
कलंदरिया में दम दम धमाल आए, इन दिल कलंदरिया में दम दम धमाल आए। दुनिया में के पवारो, दुनिया में के पवारो रूमी जो रस आए, इन दिल कलंदरिया में दम दम धमाल आए, इन दिल कलंदरिया में दम दम धमाल आए। दुनिया में के फवारो रोमीअ जो रक़्स आहे, हिन दिल कलंदरीअ में दम दम धमाल आहे। हसन दर्स जी असांजे यार जी शाइरी तमामु बहितरीन अंदाज़ में तव्हां कंपोज़ कई। ऐं हाणे वक़्तु थियो आहे मौज़ हाज़रीन ऐं नाज़रीन शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो। सो प्लीज़ डोंट गो अवे, वी विल बी राइट बैक आफ्टर शॉर्ट कमर्शियल ब्रेक। वेलकम बैक आफ्टर अ शॉर्ट कमर्शियल ब्रेक। लाफ्टर हाउस शो जे लाइ असां सां ताउन कयो आहे कैडबरी डिलाइट चॉकलेट ठाहिण वारनि, वाइटल चांहि ठाहिण वारनि, 7 हिल्स अपार्टमेंट्स वारनि, वकार बिल्डर्स एंड डेवलपर्स, हिलाल जा डिंग डॉंग बबल ठाहिण वारनि ऐं गाला बिस्किट ठाहिण वारनि असां सां ताउन कयो आहे। तानिया फरीद असां सां गॾु आहे ऐं उस्ताद सांवल असां सां गॾु आहे। उस्ताद सांवल बाबा असां मां मञियो, असांखे ख़बर आहे उस्ताद सांवल आहे। असां कहिड़ो चवंदा आतिफ़ असलम आहे। ज़ाहिर आहे जेको आहे सांवल आहे, असां ॾिठोसीं मञियोसीं, हिकु दफ़ो चई, ॿ दफ़ा चई, सभिनी खे ख़बर पइजी वई। बार बार न चओ यार। सांवल सां गॾु वरी मारवी बि आहे। मारवी बि आहे, जॾहिं पुनू बि बीठो आहे। अरे उहो तारीख़ जा बदतरीन किरदार। मारवीअ जो पुनूअ सां कहिड़ो कमु यार? बाक़ी केरु हूंदो आहे? उहा ससु ई पुनूअ जी हुई। मूंखे प्यार में पुनू चवंदा आहिनि आया उमर ऐं हिन बेवकूफ़ इहा ख़बर ई न हुई त मारवी उमर जी भेण हुई।
हाणे चओ उमिरि आहियां बाक़ी मारवीअ जी केरु हुई उहो ॿुधा न उनजो खेत हुयो खेत मंगणे में जेको थियलो हुन तव्हांजो केको बि हुयो इहो मारवी मुंहिंजी आहे ॿ टे दर्जा पढ़ी वठो आहे त असांखे इहे ॾींहं ई ॾिसणा न पवनि असां वटि सांवल ऐं मारवी साईं इहो पहिरियां तव्हांजो ग्रुप हुयो सांवल ऐं मारवल ग्रुप टुटण जा कहिड़ा कारण हुया जो मारवल जी जाइ ते पोइ मारवी अची वई कारण को बि कोन हूंदो आहे आर्टिस्ट जो पंहिंजो हिकिड़ो मक़ाम आहे पंहिंजो नालो थियण खां या पोइ अॻिते हली जेके पंज माण्हू ॿिया जेके विच में अची वेंदा आहिनि पोइ ज़ाहिर हुननि जा ज़हन चेंज थी वेंदा आहिनि पंज माण्हू ॿिया विच में आया हुया हा ज़ाहिर आहे आर्टिस्ट थी वई नालो बि थी वियो पंज ॼणा हुया पंज ॼणा हुया किन बि ॿिनि जा नाला ॿुधायो ताहिर साहब बाबा ॿ हे हुया टे तोता हुया न जेको हे करनि अच्छा माना विच में माण्हू अची था वञनि पोइ ज़हन ख़राब था करे असल में इहा जेको आहे न ग्रुप टुटण या इहो हिकिड़ो ॾाढो मुश्किल सां ठहंदो आहे जेका पंहिंजो हिकिड़ी इजाद करणु या पंहिंजे हिकिड़े सूफ़ी रंग खे खणी अचणु जी जी पोइ उन में काफ़ी माण्हू सरपस्ता हली वेंदा आहिनि काफ़ी माण्हू कोन वञी सघंदा आहिनि ऐं ॿियो नंबर त रोज़ी बि नसीब जी हूंदी आहे हाणे मारवल सोलो में ॻाए बहितर मारवल बहितर ऐं जॾहिं मारवी तव्हां आयो उस्ताद सां गॾु जोड़ में जी बिल्कुलु त उस्ताद तव्हांखे चयो हो त तव्हां मूंसां गॾु हाणे जोड़ में ॻायो या तव्हांखे ख़्वाहिश हुई त मां उस्ताद सां गॾु ॻायां डुइट में जी ख़्वाहिश बि हुई पर ही उस्ताद बि तव्हां इंतज़ार में हो त मारवल हटे त मां न इहा ॻाल्हि न आहे मां अॻु में ई छो त थोरो घणो ॻाईंदी हुअसि अच्छा थोरो घणो ॻाईंदा पोइ वरी इहो जेको गेटअप तव्हांजो सेम माना लॻे पियो मार्बल वांगुरु जी तव्हां इहो ई सोचो त उहो ई गेटअप करिणो न हू त वरी थर जो आहे जेका ड्रेसिंग आहे ड्रेसिंग जी उहा ई सोची त तव्हां मां बि इहा ई कंदुमि जो उहा त हाणे उस्ताद जो त गेटअप अॻे इहो हो न हा हा जी जी बिल्कुलु मां आहिस्ते वरी उहो साॻियो नालो तव्हांजो मारवी आहे या सांवल मारवी ग्रुप रखियो अथव नालो मारवी नालो आहे असली नालो ई मारवी माशाल्लाह हाणे सांवल ऐं मारवी ग्रुप वाह वाह ॾाढो हुन हूअं सांवल मारवी पाण में छा थियनि उस्ताद शागिर्द आहिनि न उस्ताद जे अलावा माना दोस्ताद आहियो न माना तव्हां तव्हांजो घर अलॻि आहे घर अलॻि हा आहे अलॻि अलॻि पोइ हिकिड़ो एतिराज़ कंदा आहिनि मिसाल घर जो यार मारवी मुंची आहे वरी सांवल सां गॾु थी आहे जीअं शनाख्ती कार्ड में मेल ऐं फीमेल हूंदो आहे न न भित भित सां गॾु न थियनि ज़िलो हिकिड़ो ई आहे ये घर जी भित भित सां गॾु न आहे इहा कंफर्म आहे ॻाल्हि तानिया फरीद माशाल्लाह से तानिया खान पहले होती थी आप हमें तो पता है आप शुरू से काम करते आ रहे हैं साथ में तानिया फरीद का सफर कैसे शुरू हुआ ये कैसे हो गई तानिया खान तो कभी थी नहीं मैं शुरू में थी नहीं तानिया फरीद ही तानिया थी फरीद थी शुरू में लेकिन हमें फरीद का पता नहीं देखें आपने इतना काम किया है इतने था हमें सिर्फ तानिया का पता था तो बस तानिया ही याद रखें बस अच्छा। खान वान ना मिला है अभी सलमान खान से शादी थोड़ी हुई है मेरी शादी न कई थी नहीं नहीं शादी तो बाद में की ना आपने किससे? शादी तो की ना आपने किसी नहीं, किसी नहीं। लड़के से की होगी अभी तक सिंगल ही है हम दादा यकीन करो मैं तो खाम खा ज़िया हो रहा था मेरा रूम पार्टनर मिल गया हाणे सही ते बंदर जो झुमिर थे पे ॾिसण आयासीं इहो साईं आहे माशाल्लाह सुहिणा थिया आहिनि बंदर बि अरे बेला जो कटिजी विया आहिनि अरे तां सिर तां आयो केर तां हुन वारे जो थक सुञाणे नथो मां केरु आहे अरे तां उहे आयो न हे उहे के अलाए केर आहे कीर आहे अरे चाचो उभायो चाचो भायो माशाल्लाह चाचा उभाया इहो आहे ये न्याणी तव्हांजी आहे हा न्याणी त अलाए कहिड़ी असांखे मिली वई रस्ते में हे सुञा इहो बि न माशाल्लाह छोकिरी ॾाढी भली आहे तव्हां में हे ॾिस इहो बि न इहो बि न आहे त कहिड़ो आहे रोज़ पुछो आहे उहो बि न आहे मां छा न छा पहिरियों क्लियर कर पहिरियों क्लियर कर छापे में पकड़ियो आहे या ईअं चए थी छो छा आहे मसलो छो इहो आहे ताज साहिबु हिन सां हिकिड़ो छोकिरो फोन ते राब्ते में हो सम्झो साईं फेसबुक ते बाक़ाइदे व्हाट्सएप ते राब्ते में हो
हिन सां प्यार मोहबत जो परणे करण जूं ॻाल्हियूं करे कराची में घुराए थो छोकिरी खे, ॻोठाणी छोकिरी आहे हिते कराए, हाणे हिते मोबाइल बंदि करे छॾी आहे। हाणे ॿुधाए नियाणी जो मुस्तक़बिल छा थींदो? हा हाणे हे वीचारी उतो जेको आहे भॻी आहे थी, हाणे उहो ॻोल्हींदी थी वञे त कहिड़ो माण्हू आहे उहो। पोइ तव्हां हलो पर हे मूंसां कढो जे मां ॻोल्हियां थो उहा हमरा। अहिड़ा माण्हू हूंदा जेके टिपूं ॾेई करे तव्हां हरू भरू तूं मोबाइल बंद आहे। तूं तोटी तमाओ न केॾा इहो हे मज़ाक के इहो न आहे चाचा भाउ। चाचा उभाया लुसी कह जाया चाचा उभाया थोरो हिन खां पासे थी पियो, तव्हां शहपरनि जे टायर न टंगे छॾे। लुसी माण्हू ॾिसो हाणे केॾी ग़लती करे छॾी। हा पीउ मां वॾो बेइज़त करे छॾी न। कोई मसलो न चाहे, तव्हां पंहिंजी न्याणी करे घर वठी न धीअ करे। असांजी त न्याणी अहिड़ी का ॻाल्हि कोन्हे लुसी। छोकिरी ॾाढी भली, छोकिरी माशाल्लाह ॾाढी भली आहे तव्हां। लफ़्ज़ छो थो कढे? न्याणीअ ते चिड़े छो थी अचे? नुंहुं थी छा थी केरु थी? अरे मां चवां थो त हिनखे धोखो ॾिनो आहे कंहिं छोरे तो जहिड़े, हुनजे प्यार में फासी आई आहे हुते जेको आहे पंहिंजो। हाणे ॿुधाए तुंहिंजा रिश्तेदार जेके आहिनि मिट माइट केॾा परेशान थिया हूंदा, इज़त जा मसइला थी वेंदा हूंदा। हा तव्हांजे लाइ हिकिड़ी रांदि आहे बसि, इश्क कयो। लैला मजनू जो पुटु थिक अथव मुंहुं। चाचा अरे प्यारो रहियो आहे उहो सचो। हाणे चाचा उभाया परे थी हणाए लठ तोखे। थोरो ख्याल चाचा कयो। उभाया हिकु त तव्हां शहपर एॾा वॾा आहिनि, वात ते छाणी रखी आयो। छाणी रखी आहे पी चांहि अच। असां वटि सांवल मारवी आया आहिनि, तानिया आई आहे। हाय 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 तानिया खे सुञाणो? सुभाणे अलाह हिन सिचवाली में असां ॾिठा ॾाढा वॾा गाना साईं हिन जा। तव्हांजी जवानी आहे गाना? ड्रामो में केॾी न बेचई आहे साईं। एॾी पुराणी तानिया से अॼु बि तानिया अथई। 17-18 साल अॻु में जो गानो आहे, 18-19 साल वधि में। केॾी न बेचई असां सभा कमल ही आहे असांजा, हे त जवान बि थी आहे। सामने ॾे ख़बर ख़ुशी लॻो पियो आहे माशाल्लाह। हे बि सही, हे उहा वंगी अथई अंग्रेज़नि जी वंगी आहे जेकी केमिकल में ठहियल आहे। माना ईअं ई केमिकल में ठहियल आहे, कॾहिं ख़राबु न थींदी माशाल्लाह। हुन सां मारवी बि आहे। मारवी माशाल्लाह सुहिणी आहे साईं। मारवी जेकी असली किसो आहे उमिरि मारवी जो, मारवी बि ईअं सुहिणी आहे जेको अक्स ॾिसिजे थो। हा अॻाणे लाइ केरु चए पियो त मां उमिरि आहे, उमिरि हुनजो भाउ। माशाल्लाह। चाचा ॻाल्हि ॿुधो, सौदो कंदे न? कहिड़ो सावल तूं खण उहो मूंखे ॾे। मुंहिंजे लाइ त फ़ाइदो आहे, मालिक अची वेंदे मोचड़ा हणंदे हुनजा सावल जा ॻाईंदो, असां कमाईंदासीं, खोड़ थींदो। वाह वाह मालिक हुनजा पोचा। उहो चाचा उभाया तव्हां वाक़ई कमु ॾाढो सुठो था कयो, सोशल कमु था कयो। सोशल कमु आहे। छोकिरी हाणे निकिरी आई साईं ॾिसो हिन जो इहो मैसेज आहे, हिकु सुहिणी सेफ्टी, हे ख़ानदान वारी, हिकिड़े लुसी छोरे होड़े हरू भरू मोबाइल ते फ़ोन वीचारी खे टिपूं ॾेई करे मां हे आहे मां हो आहे, हिते लांतीर फैक्ट्री ते कमु कंदो, हिन साम्हूं ॿुची वांगुरु। हाणे हुनखे हुजे किरायो भाड़ो त हुनखे रहाए घर हुजेसि, मोबाइल बंदि करे न्याणी वते थी वीचारी। हीअ बि तकड़ में हुन उबार करे छो व्हाट्सएप ते ॻाल्हाएसि पई, छो प्यार जा रखे। हाणे नंबर बंदि करे हाणे पछताए न। बसि इहा ई त गिरनि जी ग़लती आहे न। तॾहिं हिकदमि में आई लव यू अंग्रेज़नि तव्हांजे लाइ ठाहियो, हेॾे मरो ई नथो। असली भला त हुन एॾी त बेचई आहे, ज़िद में आई, उहा विञाए छॾे पाण खे। हाणे केरु कंदो शादी? हुन माशाल्लाह ॿार हली शादी शुदा न थियसि, सिंगल आहे। हाणे ब्रेकिंग न्यूज़ ॿुधाए, ब्रेकिंग अञा ताईं न्यूज़ सिंगल आहे, शादी न कई। छा थियो? छा थियो चाचा? उहो ई थो चवां न, इहा ई त मां धूड़ पायां थो न, सम्झ त सही न। अहिड़ी ख़बर हुजे असां बि रंगू कराए छो। हाणे अभी इन्होंने बताया कि मैंने शादी नहीं की। बाबा जी आप क्यों इतने जज्बाती हो रहे? न बाबा बस अब हाणे हीअं कर, तानिया साहिब हाणे हीअं कर, उहे तुंहिंजा मैट कोन ठहंदा, असां कंदासीं सरो बदल। हे छोकिरी ॾियूं था तूं मूंसां ॾिसो, उहो त चवां न यार, छोकिरियूं बि हर माण्हू ॻाल्हाइनि थियूं छोकिरनि सां। बाबा ग़लति आहे न, या ॻाल्हाए वरी मोबाइल बंदि करे छॾी अथऊं। अच्छा सांवल असां सां गॾु आहे। हा रे हा, लानतीरा आहे असां सां गॾु।
उस्ताद सांवल खां सवाल पुछंदुमि मां हिकिड़ो, उस्ताद राग जो हुस्न सां केतिरो तालुक आहे? छा सिंगर जो सुहिणो हुजणु ज़रूरी आहे? वॾो बेइज़्ज़तो हालाल समझ तो हुनखे थो चयो हुस्न काॾे राग काॾे हो ॾिस न उहो थींदो आहे न, अॼुकल्ह राग हूअं बि ॾिठो थो वञे, ॿुधो नथो वञे। तव्हां वटि त माशाल्लाह राग बि आहे, बाक़ाइदा तव्हां राग जी सिखिया वरिती आहे। राग जो हुस्न सां केतिरो तालुक आहे? राग त हाणे ज़ाहिर आहे जेतिरो कमु हुजे ओतिरो वरी सुहिणो हुजे त सुहिणो लॻे थो माण्हू, सुहिणो न हुजे त पोइ सुहिणो न लॻे त पोइ हाणे अलाह खां पर राग त हुजे न। हाणे उस्ताद मेहदी हसन खान साहब, उस्ताद सांवल जेकॾहिं तव्हां ॿिन्ही खे, मारवी खे तव्हांखे ड्रामे में अदाकारीअ जो मौक़ो मिले, हीरो हीरोइन जो कैरेक्टर हुजे, तव्हां कंदव अदाकारी? न कमु करिजे अदाकारी न, छो शौक़ु न आहे? शौक़ु न करे न सघंदा, करे न सघंदा। मारवी तव्हांखे शौक़ु हूंदो एक्टिंग जो? जी न एक्टिंग जो शौक़ु न आहे, जी न। सिंगिंग जो सिर्फ़ु? हूअं बि त गाननि में जेको तव्हां सिंगिंग जॾहिं कंदा हुओ सिंक पंहिंजी, हुन में बि त एक्टिंग करणी पवंदी आहे। उहा एक्टिंग सिर्फ़ु गाननि जे लफ़्ज़नि ताईं हूंदी आहे। सांवल वेठो हुयो, साकू यार मनावण आहे, उठ गाॾे ते वेठो हुयो, लॻे पियो उठ गाॾे वारो आहे, हालांकि उठ गाॾे वारो असां मसरूर राजपुर रखियोसीं अॻु में, पर पोइ बि लॻे त उस्ताद सांवल ऐं मारवी असां सां गॾु आहे, डुइट में सॉन्ग ॿुधायो ॾाढो सुठो, सवेर हसंदर साहब जी शाइरी। उस्ताद हाणे कहिड़ो कलाम था ॿुधायो असां? साईं एजाज़ साईं जा बोल। वाह वाह सुभान अल्लाह। एजाज़ साईं जा बोल ऐं सांवल मारवी जो आवाज़। कसम खुदा दी तहजरी मैं ॾिठी कोई तस्वीर नहीं, तेरे दर अगों वञ दम निकल, शल अहिड़ी ॿुठल दी तकदीर करी। लगी तो प्यार जे काबिल, लगी तो प्यार जे काबिल, ओ भली महबूब मारा कर, भली महबूब मारा कर। लगी तो प्यार जे काबिल, लगी तो प्यार जे काबिल, भली महबूब मारा कर, भली महबूब मारा कर। मोहे आ तो कयो माहिर, मोहे आ तो कयो माहिर, ओ भली महबूब मारा कर, भली महबूब मारा कर। अड़े बांध कपड़े जो छिनी फाड़े छड़ाया गा, अरे हाँ बांध कपड़े जो छिनी फाड़े छड़ाया, अरे हाँ बांध कपड़े जो छिनी फाड़े छड़ाया। मगर तो था
सितमगर थी बिलाशिक थी अखिन ते सब सितम तू जा सितमगर थी बिलाशक थी अखिन ते सब सितम तू जा सितमगर थी बिलाशक थी अखिन ते सब सितम तू जा मुश्किल काने का गाल ही मुश्किल ओ भली महबूब मारा कर ओ भली महबूब मारा कर लगी तो प्यार जे काबिल लगी तो प्यार जे काबिल भली महबूब मारा कर ओ भली महबूब मारा कर जबे एजाज सहित आहे हजारे व्याप सब सुना जवे एजाज हित आहिन हजारे व्यापी सब सूड़ा जवे एजाज हित आहिन हजारे व्यापी सब सूड़ा अथा तुही जे थियस बिस्मिल अथा तुही जे तियस बिस्मिल ओ भली महबूब मारा कर ओ भली महबूब मारा कर लगी तो प्यार जे काबिल लगी तो प्यार जे काबिल भली महबूब मारा कर ओ भली महबूब मारा कर ओ भली महबूब मारा कर ओ भली महबूब मारा कर तानिया समझ में आया कुछ आपको ये शायरी? हाँ, थोड़ा बहुत तो आता है मुझे, लेकिन इतना दिल को छू लिया है। इनकी आवाज़ माशाल्लाह आवाज़ दोनों की बहुत जबरदस्त, प्यारी है, बहुत अच्छी है, बहुत मिठास है। ये ट्रांसलेट करने आ रहा बता रहा है कि लगी तो प्यार जे काबिल महबूब माना कर। हाँ, थोड़ा मतलब बहुत ये तो आता है मुझे समझ क्या में। प्यार के काबिल लग रहे हो फिलहाल, चाहे आप टाइम लो माना कर, नाइस टू मीट यू। Nice to meet you. टाइम लो आप जब तक भली महबूब माना कर। ऐं हाणे थोरो ब्रेक बि हणी वठूं थोरो, तोखे त ब्रेक आहे कोन्हे, ब्रेक कीअं फेल करे छॾिया तुंहिंजा। त मोज़ हाज़रीन ऐं नाज़रीन, हाणे वक़्तु आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो, सो प्लीज़ डोंट गो अवे, स्टे विद अस, वी विल बी राइट बैक आफ्टर शॉर्ट कमर्शियल ब्रेक। वेलकम बैक आफ्टर शॉर्ट कमर्शियल ब्रेक। लाफ्टर हाउस शो जे लाइ असां सां ताउन कयो आहे कैडबरी डिलाइट चॉकलेट ठाहिण वारनि, वाइटल चांहि ठाहिण वारनि, 7 हिल्स अपार्टमेंट्स वारनि, वकार बिल्डर्स एंड डेवलपर्स, हिलाल जा डिंग डोंग बबल ठाहिण वारनि ऐं गाला बिस्किट ठाहिण वारनि असां सां ताउन कयो आहे। लाफ्टर हाउस शो में अॼु असां वटि तानिया फरीद आयल आहे। तानिया फरीद साहिबा, आपने जैसा कि शुरू में कहा कि आपने शादी नहीं की अभी तक, जी जी। तो मतलब क्या कभी कभी ख्याल आता है बैठ बैठ के कि बड़ी उदास है ज़िंदगी, कोई तो साथी चाहिए, हाँ, एक तलाश है ज़िंदगी, कोई तो साथी चाहिए? हाँ, ऐसा तो है, लेकिन देखो अब वो कौन होगा, क्योंकि अंडरस्टैंडिंग मैं समझती हूँ कि आपकी लाइफ पार्टनर में जो है अंडरस्टैंडिंग बहुत ज़रूरी है, और ऐसा मुझे फील नहीं हुआ कि मेरी अंडरस्टैंडिंग बने अभी तक। तलाश पूरी नहीं हुई अभी? तलाश अभी है। अच्छा। हो सकता है कि अगर मिल आज जाए। आपकी तलाश यहाँ पूरी हो जाए, अगर यहाँ पर कोई ऑफर करे आपको, देखिए डिपेंड तो उसमें करता है ना। क्या कुरान है, क्वालिटी, दुआ करो। नहीं मतलब उसमें क्या क्वालिटीज होनी चाहिए, तो हो सकता है यहाँ पर कोई ऐसा निकल आए।
क्वालिटीज मतलब कि अच्छा हो, वाह, स्मार्ट हो, सही, हैंडसम सुनो, हो, कहीं। स्मार्ट हो, nice हाँ। कम से कम गंजा ना हो। हाँ, बाल वाल सब हो और पेट भी ना हो। जी, जी, Oh my God! पेट बड़े कार्य हाँ मुझे लाए पूछी, हाँ। मुझे लाए पूछी। नहीं, उन्होंने जो क्वालिटी बनाई है बताई है अभी तक, वो आप में 3-4 तो हैं। नहीं, हाइट भी तो हो ना मेरी। मैं जितनी मेरी हाइट है उतनी भी हाइट भी हाइट तो भी हो। हो, हाइट भी हाइट हो। हो। वहीं यहाँ लड़को थोड़ो वण में वहीं नोरियड़ा। ये तानिया छड़ो मेकअप लाए ना तो आंगुर लगाई थी। ननेड़ी गाल ना है, मेकअप के बगैर भी हमने देखा है तानिया को भाई, बहुत ज़बरदस्त खूबसूरत है। और माशाल्लाह से शोबिज़ में कैसे एंट्री हुई आपकी, मुतारिफ किसने करवाया? अच्छा, मैं आपको बताती हूँ कि जब मैं फर्स्ट टाइम जब आई हूँ तो मैंने मैगज़ीन से स्टार्ट किया है। वो अलग चीज़ है मैगज़ीन, और फिर फैशन शो किया, फिर ड्रामों में आई, फिर सॉन्ग किए मैंने। तो मेरी जो असल पहचान बनी है ना, जो मैं आपको सही बताऊँ, जो तो वजह वो शोहरत- सॉन्ग से ज़्यादा बनी। वजह शोहरत मॉडलिंग सॉन्ग्स में। हाँ, मॉडलिंग से हुई है। कौन सा ज़्यादा। गाना था जिससे मशहूर ज़्यादा आपकी वो फैम आपको मिला? भी पता होगा, हर जाई वरी हर जाए परी हर महफिल। महफिल में। ओहो। तो मैं उस वक्त बिल्कुल ही छोटी थी, मतलब कि नहीं, छोटी तो अभी भी है। नहीं, उस वक्त तो बहुत छोटी थी। तो बहुत छोटी। आप कितनी क्या चाह अभी, रहे कि अभी आप बोलना चाह रहे कि आप तो जवानी में आई थी, अब कुछ और हो गई तो है। अभी कितनी एज है आपकी? अब ये तो ना पूछे ना, नहीं, कि हमें कितनी पता है एज है भाई। अभी मैं बहुत छोटी हूँ। मीरा की तरह। हाणे जावणो जाऊं दई। नहीं उन्होंने क्या? मुझे आपको ज़्यादा थे ना, वो 49 पे पहुंच गया है। नहीं भाई, ऐसी भी कोई बात 43 या मतलब ये है। नहीं, मैं बहुत छोटी आई थी। ताहिर से पूछो, ताहिर बताओ। अच्छा। ताहिर साहब तो अभी देखिए माशाल्लाह से अपने मेहनत से। आप तो ऐसे बोल रहे हैं, ताहिर से पूछ रहे हैं, उन्होंने पाला है आपको। असल हकीकत तो इन्होंने ही पाला है हमें। हाँ, हम बिल्कुल। मॉडल्स को, क्योंकि हम छोटे ही आए थे, ये थोड़े से बड़े थे बस हमसे। ये और भी क्या बहुत है? बड़े हैं। अभी तो लेकिन काफी ताहिर बड़े। साहब जो है देखिए अभी इस स्टेज पे पहुंचे, हाँ। कि जज बन के बैठे हुए। हाँ, जी, लेकिन ये है कि ये इतनी मेहनत की इन्होंने, जी, जी। दिन रात। बड़ी जाहिर ही बात है, बहुत मेहनत, दिन रात मेहनत की। माशाल्लाह उसके लिए तालियां होनी। और ताहिर के साथ वाहिद है, काम तो मैंने बहुत सारे डायरेक्टर्स के साथ किए, जी, जी। डिफरेंट चैनल्स पे भी किया, सॉन्ग वगैरह किए। और हम लोग यहाँ से आउट ऑफ सिटी जाते थे जी इन साहब के साथ। हाँ, बड़ी ये बात, तीन- दिल तीन गुर्दे दिन- का काम ये है। 3 दिन काम करवाते थे 4 सॉन्ग पे। ना सोने देते ना बैठने देते थे, बस खाना पीना होता था, सोना नहीं। अच्छा सो रही हो थोड़ी देर, अच्छा बस फिर उठो। ऐसे काम करवाए हमसे इसमें। बच्चों पे जुल्म किया। बहुत जुल्म किए। लेकिन ये बात है कि हमारे सॉन्ग उठ कर आते थे, हाँ, हिट होते थे। बिल्कुल। मुख्तलिफ मॉडल्स के साथ आपने काम किया, जैसे फरहान वो बलोच, हाँ, फरहान के मसरूर साथ किए। राजपर, हाँ, मंसूर के शाइक साथ नारेजो। हाँ, शाइक के साथ भी कौन किए। सा मॉडल अच्छा लगा आपको? तीनों अच्छे हैं, तीनों डिफरेंट है। हाँ, और एक गाने तीनों में की तो- नेचर बहुत अच्छी है। एक गाने में वो केडी ने बेचा में 5-6 मॉडल्स थे। 5-6 मॉडल सज्जाद स्वाग, आमिर शाह, अली रजा कटपर, 3-4 और भी थे। तो उनमें से कोई मॉडल अच्छा लगा आप? सारे मॉडल्स अच्छे थे। सज्जाद स्वाग अच्छा लगा? हाँ, वो भी अच्छे थे, क्योंकि लेकिन वो- मैरिड है ना वो, तो हम क्या कर सकती हूँ मैं उनका। नहीं मतलब आसरा था उधर कोई। वो बताएं जो अनमेरिड हो। अच्छा, अनमेरिड हो जो। हाँ, ये 2021 मॉडल देखो। मुझे लग रहा है मैं आपके शो में नहीं आई हूँ, शादी के शो में आई हूँ, कि आप मेरे लिए लड़के ढूंढेंगे यहाँ पर। हाँ। लाइन लग जाएगी और फिर हम लोग इंटरव्यू लेंगे सबका। नहीं, हो आप सिर्फ सकता है। हाँ करो, यहाँ से पब्लिक उठ के आए। लड़के हो सकता है। 24 आवर्स तैयार है, छड़ो लड़की की हाँ हो। जी तो सॉन्ग की बात चल रही है, तो हमारे पास बहुत ज़बरदस्त सिंगर भी बैठे हुए हैं, सांवल उस्ताद सांवल ऐं मारवी। हाणे कहिड़ो असांखे गीत ॿुधाईंदा? हाणे उस्ताद ॿुधल जो नओं हिकिड़ो ॿोल आहे, तव्हांखे ॿुधायां थो। माशाल्लाह, नई कंपोजिशन आहे। तव्हांजी भरपूर ताल में सांवल ऐं मारवी। मोहब्बत में घुर्जे मिलण थोरो थोरो,
मोहब्बत में घुर्जे मिलन थोरो थोरो खपे दोस्त जे दर वञण थोरो थोरो अकुलमंद इंसान खे जुगाए त खुशीअ में हुजे से खिलण थोरो थोरो परेशान मां समझी चवां तो ऐ दातन अज राज़ी थियो सजण थोरो थोरो बस अजी खिलिया आयूं तो साँझ मिलिया आयूं अजी खिलिया आयूं तो साँझ मिलिया आयूं बस अजी खिलिया आयूं तो साँझ मिलिया आयूं बस अजी खिलिया आयूं तो साँझ मिलिया आयूं न पुछ प्यार जा बदड़ा न पुछ प्यार जा बंधड़ा केड़ा न रुलिया आयूं तो साँझ मिलिया आयूं बस अजी खिलिया आयूं तो साँझ मिलिया आयूं बस अजी खिलिया आयूं तो साँझ मिलिया आयूं बेदर्द आहे दुनिया नथी ॻाल्हि रखे कंहिंजी दर्द आहे दुनिया नथी ॻाल्हि रखे कंहिंजी बेदर्द आहे दुनिया नथी ॻाल्हि रखे कंहिंजी सभई सूर पे पीतासी सूर पे पीतासूं कैसा न छुलिया आयूं तो साँझ मिलिया आयूं बस अजी खिलिया आयूं तो साँझ मिलिया आयूं बस अजी खिलिया आयूं तो साँझ मिलिया आयूं न पुछ प्यार जा बंधड़ा न पुछ प्यार जा बंधड़ा केड़ा न रुलिया आयूं तो साँझ मिलिया आयूं बस अजी खिलिया आयूं तो साँझ मिलिया आयूं असर आहे वफा वरती हिन इश्क अणागे जी असां राह वफा वरती हिन इश्क अड़ागे जी असां राह वफा वरती हिन इश्क अड़ागे जी बाज़ार बि रहिजी में बाज़ार पे रहजिया में खड़ी रात रुलिया आयूं तो साँझ मिलिया आयूं बस अजी खिलिया आयूं तो साँझ मिलिया आयूं बस अजी खिलिया आयूं तो साँझ मिलिया आयूं असां प्यासे खे पालियो ॿुधल सदियनि खां सीने में
बुझल सदियन का सीने में असा प्यास के पालियो बुझल सदियन का सीने में एहसास की ताती दे एहसास की ताती दे गर्दन में फलिया आयूं तो सांझ मिलिया आयूं बस अजी खिलायूं तो सांझ मिलायूं बस अजी खिलिया आयूं तो सांझ मिलिया आयूं न पुछ प्यार जा बदड़ा न कुछ प्यार जा पंदड़ा केड़ा न रुलियायूं तो सांझ मिलिया आयूं बस अजी खिलिया आयूं तो सांझ मिलिया आयूं बस अजी खिलिया आयूं तो सांझ मिलिया आयूं तमामु ज़बरदस्त। अच्छा मारवी कॾहिं ईअं थियो शोज़ में तव्हां कॉन्सर्ट्स वग़ैरह कंदा आहियो ड्यूरिंग द शो तव्हांजो ख़्यालु काॾे हेॾे होॾे भटकिजी वञे ऐं उस्ताद सांवल चए गानो खयो त तव्हां न खयो हुतां पोइ चयो त करे काॾे ध्यानु ॾेई हेॾे ख़्यालु कर हाँ कॾहिं कॾहिं ईअं थियो थींदो आहे ध्यानु काॾे हली वेंदो आहे तव्हांजो बस आवाम में शोज़ में हाँ आवाम में कोई माण्हू चवंदा आहिनि मुख़्तलिफ़ फरमाइशूं बि कंदा आहिनि मैनू मिलिया मैं दुनिया ते होर की लैना वे एक तेरा प्यार मैनू मिलिया मैं दुनिया ते होर की लैना करी ना तू रकत मां तू करी ना तू रकत मां तू हमें ओ अधूरा गुलकार करी ना दूर कदमा तू अॻिते छा आहे मैनू पता नहीं है की अगिए मैनू पता नहीं है की अगिए असी रहना तने करी ना दूर कदमा तू असां तेनू होर की कहना इहो कंहिंजे तव्हां ॾे इशारो हाँ कंहिंजे इशारो आयो जी करी ना दूर कदमा तू कंहिंजे कदमनि ते किरी पियो खबर न आहे पाण खे छॾियो पियो जाते किरियासीं जॾहिं जॾहिं असां न था आहियूं तव्हां सां पंहिंजो एॾो सुठो पीस भलो आहे पोइ असांजे पीस ते नज़र छो विधी आहे तव्हां हा मूंसां पाण सां करे सुठी छोकिरी आहे साण मूंसां उहा ख़बर आहे तव्हां पोयां गामू शुरू थी विया हुते हाँ ख़्याल सां खबर आहे अरे आए नापिन शयूं भलियूं तो रखे उस्ताद केरु आहे असां त नापी न उमड़े सुरती में निखरी वई तव्हां दखिन वारा वाह जो माल रखिया अथव उस्ताद खे तव्हां छोकिरो हूंदो हिकिड़ो शागिर्द हे छोकिरी शागिर्द रखी अथव हाणे जी जी बसि हलियो वियो इहो हे छोकिरो? छोकिरी भला छो रखियो शागिर्द गॾु बसि अॼुकल्ह छा जो राग ॾिठो थो वञे अच्छा शराब साहब राग ॾिठो थो वञे हा ॿुधो नथो वञे न इन जे असां लाइ मां राग ॾेखारणु थो चाहियां अहिड़ी ॻाल्हि न आहे असां वटि उस्ताद सांवल वेठो आहे ॾाढो सुठो राग ॻाईंदो आहे सवाल ख़ुशि आहे ॿियो ख़ैर अथई इहा ॿाहिरि लॻी पियो इहा तानिया आहे बाबा तानिया अहिड़े कुते ते किरी मरी तानिया छो उस्ताद तानिया जो नालो ॿुधो लठू चलाए छॾी तव्हां सही बात जॾहिं मूंखे अखियूं हूंदियूं हा तॾहिं मां तानिया खे ॾिठो अच्छा हाय हाय उन्हनि छा खे- त ताल हूंदा तानिया जा उनखे ॾिसी ॾिसी तव्हांजो अखियूं ख़तमु थी हाय वियूं हाय सुभाणे अलाह ॿियो ख़बर अॼु बि उहा ई ख़ूबसूरती आहे या पखीअ जे मुहांडे थी वई आहे न न अॼु बि उअं ई आहे तानिया खे एॾो गौर सां चिता ॾिठी पंहिंजूं अखियूं विञाए छॾियई हाय अंदरि हाय ऐं अॼु पाण सां गॾु बि प्यारी प्यारी शान उहे बि नज़र नथियूं अचनि असांजे लाइ अंधारो आहे शागिर्द जेका तव्हां इहा रखी आहे जी। हिनखे छा राग सेखारियो अथव कुझु जी हा राग सेखारियोसीं अचूं पिया रस्ते में राग ॻाईंदा कुता कट लॻा ॾिठो पेंट फाटी पई
अच्छा मां अकेला ठोई मड़े जान छॾायो कुतनि को पर शागिर्द हाणे के वटु कयूं ऐं हाणे वक़्तु आहे मौजूद हाज़रीन ऐं नाज़रीन शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो सो प्लीज़ डोंट गो अवे वी विल बी राइट बैक आफ्टर शॉर्ट कमर्शियल ब्रेक वेलकम बैक आफ्टर अ शॉर्ट कमर्शियल ब्रेक लाफ्टर हाउस शो जे लाइ असां सां ताउन कयो आहे कैडबरी डिलाइट चॉकलेट ठाहिण वारनि वाइटल चांहि ठाहिण वारनि 7 हिल्स अपार्टमेंट्स वकार बिल्डर्स एंड डेवलपर्स हिलाल जा डिंग डोंग बबल ठाहिण वारनि ऐं गाला बिस्किट ठाहिण वारनि असां सां ताउन कयो आहे लाफ्टर हाउस शो में अॼु असां वटि तानिया फरीद आयल आहे तानिया फरीद साहिबा माशाल्लाह आपने परफॉर्मेंस भी बहुत अच्छी दिखाई मॉडलिंग भी आपने की एक्टिंग भी की ड्रामों में जी उर्दू ड्रामों में सिंधी ड्रामों में नहीं सिंधी ड्रामों में सिर्फ एक ही प्ले किया था, उसमें भी गूंगी बनी हुई थी क्योंकि बहुत कम लोग, मैं बता दूं कि ईद प्ले था, हम भी हाँ, थे ईद उसमें। प्ले था, उसमें आप थे और ये भी जी थे। जी तारिक कुरैशी साहब का स्क्रिप्ट था जी जी जिसमें बहुत अच्छा था, आप गूंगी बनी हुई थी। गूंगी बनी हुई थी, वो प्ले किया था वही मैंने। play बस किया। बाकी तो मॉडलिंग करती हूँ, आपको ये पता है कि किया बहुत बस। ज़बरदस्त मॉडलिंग करती है। साथ सावल तमामु ज़बरदस्त सूफ़ी सॉन्ग भी तव्हां ॻायो पिया। तव्हांजी औलाद में बि आहे कंहिंखे रुझान सिंगिंग जो? हा माशाल्लाह हींअर हिन टाइम महिनत करे पियो मुंहिंजो पुटु अच्छा। मास्टर अली रज़ा मास्टर अली रज़ा जेको तव्हांजो फर्ज़ंद आहे, फर्ज़ंद आहे मुंहिंजो माशाल्लाह उहो बि सुठो ॻाए पियो। महिनत करे पोइ जेकॾहिं हिते घुरायो उन खां घरायूं असां बिल्कुलु घुरायो ॿुधो त दोस्तो इहो सरप्राइज़ हूंदो तव्हांजे लाइ बि। हिननि जो माशाल्लाह पुटु एॾो वॾो थी वियो आहे, हाणे जो हिननि खां बि वॾो थो नज़र अचे। मास्टर अली रज़ा सावल, हमारी भरपूर ताड़ियुनि में मास्टर अली रज़ा सावल। मास्टर साईं? अली रज़ा सावल जी साईं। छोकिरो सावण ते वियो आहे या मामन ते वियो आहे? साईं पुटा सावल साहब जो आओ ऐं सवेर जी असां पुछियोसीं हिननि खां, हिननि जो फर्ज़ंद उहो बि राग जी फील्ड में आयो आहे। वाह वाह कीअं वालिद साहब खे ॾिसी करे आयो या को ॿियो तव्हांजो रोल मॉडल आहे? साईं असल में शौक़ु हुयो मूंखे बाबा साईं खे घर ॾिसी करे, ऐं शौक़ु थियो, जुनून थियो, ऐं तक़रीबन 8-9 साल थी विया आहिनि बाबा सां गॾु ई हुयसि। 8-9 साल त सावल खे थिया आहिनि। न न बाबा साईं खे तक़रीबन 12-13 साल 25 साल थी 25 साल थी विया पंहिंजा मिलाए ॿुधाई। पंहिंजा न न साईं न न माशाल्लाह ज़बरदस्त। 8-9 साल थी विया आहिनि मूंखे तव्हांखे हिन सिंगिंग जी फील्ड बिल्कुलु मतिलबु तव्हां जीअं ई होश संभालियो त सावल ॻाए पियो, बिल्कुलु पोइ तव्हां चयो त मां बि ॻाईंदुसि। न बसि शौक़ु जो मुल्ह न आहे। अच्छा तव्हां ॻाइण कीअं शुरू कयो? तव्हांजो छा बाबा सही न पियो ॻाए छा? साईं माशाल्लाह बाबा साईं सीनियर आहे ऐं माशाल्लाह हुनखे पूरी सिंध सुञाणे थी, ऐं हुनजो आवाज़ु जेको आहे, जुनून हुनजो जेको आवाज़ जो आहे उहो माशाल्लाह पूरी सिंध हुनखे जवाबु ॾेई सघे थी। असां मां बाबा साईं खे सिखां पियो। ज़हन में इहो ख़्यालु आयो त बाबा हाणे तव्हां मार्वल सां बि गॾु ॻायो, मारवी बि तव्हां सां हाणे आहे, हाणे अचो त पीउ पुटु गॾु जोड़ी था ठाहियूं? न मुंहिंजो इरादो आहे सिंगल ईअं सिंगल में सोलो फ्लाइट कंदो? सोलो फिल्म। अच्छा अच्छा कॾहिं सावल जे जेकॾहिं मारवी नथी अचे, इंसान घर जा कम आहिनि, हिनखे माना गजा बजा इहे पाराए थर वारा मारवी। अच्छा ॾिसो बाबा 2 in 1 आहे न, पुट मां कमु वठिबो न, हबा ईअं पीउ लाइ कुर्बानी ॾिजे। साईं बिल्कुलु हालांकि ॾिसो हालांकि सावल जी एॾी उमिरि वॾी लॻे नथी, मुंहिंजे ख़्याल में नंढी उमिरि में तव्हांजी शादी थी वई, तॾहिं पुटु एॾो वॾो थी वियो, तव्हां खां बि वॾो निकिरी वियो। हाणे ज़ाहिर आहे हे हिन जो पुटु आहे, हे हिन जो पीउ आहे। साईं गामू चई सघे थो। न मतिलबु छा चवणु चाहियो था त हीउ हुनजो पुटु आहे या हीउ हुनजो पीउ आहे? हा ख़बर त पए न। ॿई सर तव्हांखे छा थो लॻे? मूंखे सची ॿुधायो न, तव्हां नंढा था लॻो, हो पीउ थो लॻे। सही थो लॻे। न न माशाल्लाह ॾाढो ज़बरदस्त। तव्हांजो अॼु कलाम बि ॿुधंदासीं असां अली रज़ा। साईं एॾो ड्रिगो नालो रखियो अथव साईं, मास्टर अली रज़ा सावल। वॾो थिए पियो न स्लो स्लो आहिस्ते आहिस्ते वॾो थिए पियो, पोइ अली रज़ा सावल थी वेंदो। पोइ वरी अली रज़ा सावल। अच्छा तानिया, शादी लव मैरिज करनी चाहिए अरेंज मैरिज? आपके पॉइंट ऑफ व्यू से पूछ रहा हूँ। 8-10 साल पहले तो मेरी एक सोच थी कि अच्छा जी लव मैरिज करें, लेकिन अब मैं ये कहती हूँ कि नहीं, लव मैरिज भी नहीं करनी चाहिए ना अरेंज, ये है कि अंडरस्टैंडिंग हो। मतलब क्या करे, कुंडे पे काम चला आदमी?
पेरो मतलब लव मैरिज में पेरो ने जो सोचो ही तमा लव मैरिज क्या हाने नहीं सोचा बच्चे को मिले दो मटो बस मार दी न का नहीं, जितने अंडरस्टैंडिंग हो बंदा उससे करे। आजकल जो हालात चल रहे हैं उसके हिसाब से Arrange किसी का marriage माइंड आप नहीं पढ़ सकते। अच्छा, अच्छा। तो आप पहले से अच्छी तरह देखें, उसकी नेचर देखें, अंडरस्टैंडिंग है कि आपकी आगे की लाइफ अच्छी गुजर सकती है, तो फिर ही आप डिसीजन लें। मेरा तो एक अपना एक ये अच्छा, है। आपके बारे में हमें पता चला कि आपको डर बिल्कुल नहीं लगता, ना छिपकली से ना चूहे से। चूहे से भी डर नहीं लगता? नहीं, उससे- इसीलिए हमने चूहा बराबर में बिठाया हुआ ना, इसलिए पूछा। मुझे भूतों से डर लगता है, छिपकली से उससे नहीं। हाँ, अंधेरे से बहुत, रात को बहुत ज्यादा अंधेरा हो, किसी चीज की आवाज आ जाए तो मैं डर जाती हूँ एकदम अच्छा, से। अच्छा। हाँ, वो मतलब डर चीज जाती है ना, डर है मतलब। डर है उस चीज से, छिपकली से उससे नहीं है, लेकिन रात के अंधेरे से बड़ा डर है। अंधेरे से डर लगता है इनको। अंधेरे से यहाँ पर तो उस्ताद आपके यहाँ तो चरागों से तो रोशनी चली गई। 24 घंटे आपके लिए तो अंधेरा ही अंधेरा होगा। बस इन्हें रोशनी को हिते बल्ब भरन था पहले सामने गाना गाने का शौक नहीं हुआ आपको कभी? वो टैलेंट है नहीं मुझ में, आवाज ऐसी है नहीं। नहीं, जो आवाज- टैलेंट है मुझ में, मैं वही दिखा सकती थी कि मॉडलिंग कर लिया, फैशन शो कर लिया, मैगजीन शूट पे शूट्स कर लिए, एक्टिंग थोड़ी बहुत आई तो वो कर लिया बस। लेकिन मैंने कभी बाथरूम सिंगिंग हूँ, कभी मूड होता है तो बाथरूम में गुनगुना गा लेती लिया, हैं, बस थोड़ा बहुत गुनगुना लिया। गुनगुना लेती हैं। देखिए माशाल्लाह से इनकी आवाज में कितना सुर है। तो आप अगर शागिर्द बनना चाहें ये उस्ताद साहब, हुनर है इनका, और ये पाकिस्तान को मतलब के नाम उनका रोशन करते। जी, जी। तो इनका अपना एक टैलेंट है, कुदरती, और अल्लाह ने इनको तोहफा दिया है। बिल्कुल बड़ी म्यूजिक हो गया, और उनकी आवाज में आवाज जो बहुत है कि जबरदस्त बंदा झूम जाए, हाँ। एक सुकून मिलता है। जबकि देखिए एक बात सुने, मुझे सिंधी नहीं आती, बहुत कम आती लेकिन है, समझ जाती है। समझ जाती हूँ। जब मैं स्टार्टिंग में आई तो किसी को पता नहीं था कि मैं उर्दू स्पीक हूँ। मैं फिर बाद में पता चला कि मैं उर्दू स्पीक हूँ, लेकिन मैंने सिंधी परफॉर्मेंस बहुत किए कि एक माइंड मिल गया ना, कि समझ आ गई, एक दिली एक लगाव हो गया। लेकिन आप यकीन करें, जो सिंध के लोगों ने, जो सिंधियों ने मुझे मोहब्बत दी, माँ ने, बेटी ने, भाइयों ने, मुझे आज तक मैं नहीं भूलती हूँ उसको, उसकी मोहब्बत, उसका प्यार। उस्ताद सांवल ने एक गाना गाया था जिसको डायरेक्ट किया था ताहिर हरई साहब ने, साकू यार मना उनाए, वो देखा था आपने? साकू यार मना उनाए सिंधी बाजी लगी। या आपने काम करना छोड़ दिया, टीवी देखना भी छोड़ दिया था? बहुत कम ही देखती हूँ अब तो। हाँ, अपने सॉन्ग ही ज्यादा देखे। ताहिर के साथ तो बहुत ही माशाल्लाह से काम किया। जी, जी। अपने सॉन्ग तो देखती थी ना आप? हाँ, मैं तो देखती थी। लास्ट हमने वही किया था, कालो जोड़ो, शाहिद के साथ। आज भी कारो जोड़ो पहन के आ गई है। हाँ, वो सॉन्ग मेरा हिट गया। यार वो मुकेश का पारा है, किसके लिए पहना? मुझे तो फेवरेट कलर ही मेरा ब्लैक है। ब्लैक है। अच्छा, सिंधी समझ जाती है तो अगर मैं आपको सिंधी में बोलूं, मां तो सा प्यार कया तो इन जी अंग्रेजी कीअं थींदी? ये तो मैं नहीं बोल सकती, मैं समझ गई आपकी बात। नहीं, साकू यार मनावण आहे कलाम जेको आहे इहो तव्हां पंहिंजी कंपोज़िशन ठाही या पहिरियां बि ॻायो हो उस्ताद शमन मीराली साहब? हाँ जी, तव्हां इहा कंपोज़िशन कई? पहिरियां जो ॻायल हो, पोइ जेॾी महिल गानो ॿुधो ऐं मूं ताईं जेॾी महिल कननि ते आयो उहा शइ त मूंखे शाइरी ॾाढी जी सुठी लॻी। ॾाढी सुठी, बशीर बुके जो साहब। हा, ऐं कंपोज़िशन बि ॾाढी सुठी थियल हुई। पोइ उनमें थोरी चेंजिंग मूं पंहिंजी कई उनमें। अच्छा, जीअं उनजे स्टाइल अॼुकल्ह माशाल्लाह ॿी बि शाइरी ॾाढी सुठी पई आहे, घणनि शाइरनि जी किताब छपियल आहिनि शाइरी जा। नई कंपोज़िशन कयो पिया का? इलाही सारियूं जेकी बि कंपोज़िशन मुंहिंजो तक़रीबन टे खां चार एल्बम मार्केट में आहिनि, उनमें तक़रीबन जेके आहे कंपोज़िशन मुंहिंजी नई हूंदी आहे। नई कंपोज़िशन माशाल्लाह। अच्छा, प्रोग्राम के बस आखिरी लम्हात हैं, तो तानिया फरीद कैसा लगा इस शो में आके? एंजॉय किया आपने? मैं आपका बहुत बहुत शुक्रिया अदा करती हूँ, ताहिर साहब का भी बहुत करती हूँ, और चैनल्स का भी करती हूँ कि इतने सालों बाद मुझे दोबारा बुलाया। जी जी। और मेरा दोबारा कनेक्शन किया अपने व्यूवर्स के साथ, क्योंकि जब मैं स्टार्टिंग में आई तो बड़ी मोहब्बत मिली, अभी भी बहुत मोहब्बत करते हैं जहाँ पर भी जाती हूँ। तो मैं बहुत बहुत शुक्रिया अदा करती हूँ सिंध का, सिंध के लोगों का, अपने भाइयों का, अपनी बहनों का, बच्चों का, क्योंकि उनसे ही मुझे मेरी पहचान बनी है। जी जी। और मुझे मोहब्बत मिली, मुझे इज्जत दी गई। मुझे कभी भी पराया नहीं समझा गया कि मैं एक उर्दू स्पीक लड़की हूँ तो मुझे डाउन किया जाए। कुलीग्स भी माशाल्लाह से बहुत अच्छे थे,
सबने बहुत प्यार किया, डिग्रेड किसी ने भी नहीं किया, जबकि मुझे बहुत ज्यादा इज्जत दी गई, प्यार दिया गया, बहुत ज्यादा कामयाबी। इस शो में आके कैसा लगा? मुझे इस शो में बहुत अच्छा लगा बहुत और मैं आपका बहुत शुक्रगुजार हूँ कि आपने मुझे मौका दिया दोबारा अपने व्यूअर्स के साथ कनेक्शन करने का। सो नाइस। अभी हम दोबारा भी आपको बुलाएंगे। नहीं इंशाल्लाह, मुझे आते रहिएगा, यहाँ आते जाते रहिएगा। आते रहेंगे इंशाल्लाह। थैंक यू सो मच। उस्ताद सावल कीअं लॻो शो में अची असां वटि? ज़बरदस्त, तमामु घणो मज़ो आयो? बिल्कुलु ज़बरदस्त। मारवी, तव्हांखे कीअं लॻो शो में अची? डिस्टर्ब त न हुयो? न न न न पहिरियां थोरो ॾिनल हुयो त अलाए छा शो में थींदो या छा? बिल्कुलु परेशान त न आहियो? टेंशन त न आहे न कोई? न टेंशन ई न आहे। मां तमामु घणी ख़ुशि थी आहियां इन शो में अची। उस्ताद सावल खां 3 कलाम असां 4 ॿुधा आहिनि। हिन शो खां पोइ हिननि खे 2 ताक़तियूं ड्रिपियूं ज़रूरु हणाइजो, छो जो एनर्जी खपे थी न साईं राग में। ऐं असां वटि मास्टर अली रज़ा सावल बि असां सां गॾु आहे। ॾाढो सुठो नालो ऐं ॾाढो सुठो आवाज़ु आहे हिननि जो। असां चाहींदासीं आख़िर में मास्टर अली रज़ा सावल जो कलाम ॿुधूं, उस्ताद सावल बि हुननि सां गॾु ॻाए, सभु मिली करे गॾु ॻायूं। त इन ते मौजूदु हाज़िरीन नाज़रीन, असांजो लाफ्टर हाउस जो शो अॼु पंहिंजी पुॼाणे ते पहुचे थो। आख़िर में असां ज़रूरु ॿुधंदासीं, तव्हां बि ॿुधिजो ऐं कमेंट्स में ज़रूरु ॿुधाइजो। धरती टीवी ऑफिशियल यूट्यूब चैनल जेको असांजो आहे उन ते कमेंट्स में ॿुधायो तव्हांखे शो कीअं थो लॻे, ॿिया कहिड़ा तव्हांजा पसंदीदा फ़नकार आहिनि जेके लाफ्टर हाउस शो में अवां ॾिसणु चाहियो था। त आख़िर में अवां सभिनी जी ताड़ियुनि जी गूंज में मास्टर अली रज़ा सावल। वरी मिलूं न मिलूं, जिंदगी रहे न रहे, छा ख़बर दोस्ती रहे न रहे, थोरो तवे जो अच हिक ॿिए खे ॾिसी त वठो, पोइ अखियुनि में रोशनी रहे न रहे। हेलो हेलो तेरे सूर सजन जे में जाहिर करा, तेरे सूर सजन जे में जाहिर करा, खल्क सजी में रुबा छोड़ा, कसम खुदा दी जे में रोवा बुठल, ते अर्श सारा हिलो छोड़ा। हे हयाती मिठड़ी ॾाढी, हयाती मिठड़ी ॾाढी, पर कुछ तो घट, पर कुछ तो घट। हे हयाती मिठड़ी ॾाढी, हयाती मिठड़ी ॾाढी, पर कुछ तो घट, पर कुछ तो घट। सारी दुनिया वणदी आए, सारी दुनिया वणदी आहे, पर कुछ तो घट। हे हयाती मिठड़ी ॾाढी, पर कुछ तो घट, पर कुछ तो घट। भाइर भेन जेड़ा जेड़ू साथी आई सरवा, ओ भाइर भेन जेड़ा जेड़ू
साथी ऐं सरवार साथी ऐं सरवार सभिनी साथम दिलड़ी ॾाढी सभिनी साथम दिलड़ी ॾाढी पर कुछ तोखा घटि पर कुछ तोखा घटि ही हयाती मिठड़ी ॾाढी ही हयाती मिठड़ी ॾाढी पर कुछ तोखा घटि पर कुछ तोखा घटि हर गुल में या खुशबू ॾाढी हर मेवे में अमृत मिठड़ी पर तू ते खा मिठो हर मेवे अमृत मिठड़ी पर तू ते खा मिठो माकी मिसरी मिठड़ी ॾाढी पर कुछ तोखा घटि पर कुछ तोखा घटि ही हयाती मिठड़ी ॾाढी ही हयाती मिठड़ी ॾाढी पर कुछ तोखा घटि पर कुछ तोखा